अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप चैनल पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों, तव्हां ॾिठो त कीअं हाणे चाकर खान अकबर खान हिकु थी विया। छा ड्रामो वाक़ई ख़तमु थियण वञे थो? दोस्तों, हाणे हिकिड़ो कमु थींदो हिन ड्रामे जी आख़िरी अचण वारे किस्तनि में, या हीउ ड्रामो हाणे ख़तमु थींदो छो त अकबर खान जो ठाह थी वियो ऐं जेको आहे चाकर खान सां ऐं कोमल जो निकाह थींदो, पोइ छा ड्रामो एंड थी वेंदो ऐं हैदर पंहिंजो माफ़ियूं वठी जान छॾाईंदो, बसि जाबर खे ऐं रुंडे खे बसि छॾे ॾींदा, कुझु कोन थींदो। या दोस्तों, अचण वारे किस्तनि में रुंडो ऐं जाबर मारिया वेंदा, पोइ ड्रामे जो एंड कयो वेंदो कुझु किस्तनि जे अंदरि। या त वरी हाणे ड्रामे नओं रुख थींदो। नओं रुख इहो थींदो त हाणे चाकर खान जॾहिं सतो वड़े ते वेंदो पंहिंजे ससु सहुरे यानी अकबर जे घर कोमल सां गॾु, उते हिननि खे क़ैद करे छॾींदो, अकबर खान परांद वठंदो। पोइ इन में ड्रामे खे नओं रंग ईंदो अचण वारे एपिसोडनि में, या ड्रामे खे वाइंड अप कयो वेंदो। ये ॿ कम थियण वारा आहिनि तमामु जल्द अचण वारे एपिसोडनि में। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।